रेडी ते बिठा शहर जो घोट शादी पियो करे मामे जो सिकी लगे मामे साके 10 किलो मखण विझाए घी ठाहे टका जो दुख घी पीअंदो वियो पेट में करड़ाहट घोट घोड़े ते वेठो आहे ॿ दोस्त आया सदा मुबारक हुजनि थी बहुतो पा कई पेट जी अहिड़ी हालत हुजे जहिड़ो कचे में पुलिस काए पई लावण ते वठी आयसि घोट खे पहिरीं लाव पुफीअ ॾिनी ॿी लाव अमर टी लाव अबे चौथी लाव साॻियो ई मामो ॼण आयो त घोट जो प्रेशर टुटी पियो घोट जी अहिड़ी हालत थी ॼण मिस्त्री कोठे ते गारो थो थिए मामो जो आयो त लावण ते नंढड़ा ॿार घणा हूंदा न धप ॿारनि खे चई उथो निभागा किन कयूं वेठा आहियो घोट ॾिसी चयसि मामा ॿारनि खे छो थो चई गी पी हथ सां तांगी मले ॿारनि खे थो दरखाए सुबुह जो ॿार कीअं निकिरे वॾी चादर पाण खे वेड़े जीअं ई दर खां ॿाहिरि निकितो ज़ात मख धप ते कढ ॼण इलेक्शन में उमेदवार कढियो हुजे ज़ात मख कढो हुजे जीअं ई निकितो त सालो फिरीगिरी आॾो अचे बस ते चढ़ंदे अधो बहु असांजे भेण जी पारत ॾे किरे वञण ते किन लॻा पिया भेण भले हल सीधा शाहरुख जूं फिल्मूं ॾिसंदी आहे चिड़े पूरो वीसीआर जो सेट वठी ॾिनो आहे चेदा 70 में हिकिड़ी जी पारत ॾे की वञ कलाक थियो प्यार तो दे पार तो दे मुर्स जी हिकड़ी ज़बान है जेड़ी तुजी भेणा तेरी मुजी भेणा असा वट हमरा एकड़े के पेट में सूर पवंदो ॾाढो कसरियो के फलाने मुल्ले वट वनी धागो पड़ाए गीचे में वो सूर करता मुल्ले वट पवंदो धागो पड़ी गीचे में बदी सुकारो है चिगाल बुत सूर तो जो कलाक में खत्म पर जेस ताई धागो उनी तेस ताई जेरो जेने धागो टूटी समझ मरी बम नहीं थी घर पहुंचो घर वारी सां गाल के घर वारी सां गाल के हमरा ॿाराड़ी जो पानी में घोता ही धागो टूट वियो घर आयो आईने ते फणी पियो जॾहिं ठही धागो कोने मां त मरी वियो आहियां घट ते 900 थी सुम्ही पियो घर वारी जो धागो कोने मुड़ुस वियो हजू वेह छो नथो तूं मिर्चनि जी बोरीअ तो थियो आहे मिट माइट घुराए वेचारे सिंजारे हिनखे कफन ॾेई शाख जे कड़ सां लाश खणी पाणे त परियां पुलिस जी गाॾी पई अचे जमादार लई हक लॻियनि पियो हल्क बीठी रही ये लाश मर्द जो आहे त माईअ जो आहे पुछेसि लाश में तुंहिंजो कहिड़ो कमु जो मर्द जो लाश आहे चई परे ॻोठ में वारदात ते वञिणो आहे ॿुधायो शाख में पाणी केतिरो सभु कांधी महिमान आयल कंहिंखे ख़बर ई कोन्हे शाख में पाणी केतिरो लाश ॿुधे पियो की नस जो न सवाब जो कमु आहे मुंडी ॿाहिरि कढी थी साहब जॾहिं तेरा हूंदासीं त हिते ईंदो जमादार पोयों सिपाहीअ जो टाकुड़ को पइजी वियो कांधे लाश मौत कढिया कंहिं लाइन में गुत हई त कंहिं वण ते चढ़ी आहे हे होॾे हेॾे बीठो ॾिसे पियो त पूर्ण वारा काॾे भॼी विया कफन वेड़े पिया रिवर्स गेयर में घर ठका जीअं ई घर जो दर टपे त 25 मायूं वेठी पार पियूं कढनि हिनखे त ॾिठो त टाबेड़ को पइजी वञे कंहिं काॾे आयो कई कंहिं काॾे आयो कई हिन खां घर वारी पुछण लॻी अरे मुआ जहिड़ो मां छा जी असां त मरण जे लाइ तयारु हुआसीं पर हिक वारी पुलिस कोन सॼो पठाण ही ते कपड़ा खपाइण उधर ते हिकिड़ो पठाण आयो त उधर ते कपड़ा खपाइण साइकिल घटि सिखियल हुजे कोटिया खां कपड़ा त खणी पियो त पर हाणे साइकिल कीअं आहे हिकिड़े दुकान ते चढ़ियो हुन खां साइकिल थो वठे पियो पठाण जी गुफ़्तगू दुकान सां ओए अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम कर खबर कीअं अचणु थियो आहे वो यार क्या बात है ईमान से हमको साइकिल चाहिए जी लाला यार 3 नंबर साइकिल बीठी थी खणो त पठाण खे चिड़ वठी वई जो बकवास नहीं करो हम 3rd क्लास आदमी थोड़ी है पहले नंबर का साइकिल कि लाला साइकिल साइकिल जड़िया खड़ो पहले नंबर साइकिल खड़ी सोचे सोचे पूछा करने लगो वो बताओ हमको यार वो क्या होता है वो ईमान से सिंधी कम खाता है वो चबूतरा चबूतरा किधर है चबूतरो केड़ी मुसीबत है जो धिक्का धिक्का ये धिक्को छा जरा वो यार ऐसा नहीं चढ़ सकता tipo मां साइकिल के झलिया तू चढ़ धिक्को हो जाए जाते पाते कि ऐसा करो वैसा करो सिंधी झलियो साइकिल के पठाण वेठो ॾिनई धिक्को हाणे रोड सां साइकिल खाई वञे वो गिरी 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 कंहिं महिल रोड जे हिन कड़ सां कंहिं महिल हिन कड़ सां परियां जनाज़ो खई पिया मोरू ताईं मोरू जो लॻे दस विच लाश में साइकिल पठाण हेठां लाश मथां मोड़ा सोड़ा ॾेई निकितो ॿाहिरि शर्म कोन थी जनाज़े में साइकिल तो बकवास नहीं करो चाटा मारेगा
पेट से बची जाए तो धूड़ जनाजे की डेकोरेशन ही खराब करे छड़ी थी कि वो यार देखो 2 घंटे से सर पे चढ़े जा रहे हो, जनाजा कितना शरीफ है, उसको चोट लगाए अभी तक एक लफ्ज नहीं बोला इसने। ट्रेन में अजीब इतफाक थींदा आहिनि। हिकिड़े हमरा जो सजर फसुल लथो, सजर फसुल लथो, ट्रेन में चढ़ियो, हिकिड़ी स्टेशन ते माए वारो पाव वठी खाधई, ॿीअ ते गजरुनि वारो, 3 ते लाई वारो, 4 ते भुॻड़नि वारो, 5 ते नारंगियुनि वारो, 6 ते ज़ैतूननि वारो, 7 ते लस्सीअ वारो, पेट में जो आव कंदो वियो त हित पेट थी आयो। हमरा उथियो बाथरूम में, ॾिसी पाण खे मोटी पियो कि वञी हमरा वेठो अलाए केॾी महिल निकिरंदो, अचे टंगू भिगोड़ शुरू कयईं, वरी दर खोले वरी पाण खे ॾिसी मोटी पियो, मौत पे कब्ज़े जो मरीज़ वेठो अलाए केॾी महिल निकिरंदो। हणा हुजेसि लेकिन एसटी टिकटूं चेक कंदो पियो, चूड़ा सर हेॾी हेॾी थी चाहे जो हमरा बिना टिकट लिखियो वेठो आहे, कढ मुंहिंजी हालत ख़राब थी वई आहे। एसटी वरी हिन खां बि चट हुजे, दर खोली आईने में पाण खे ॾिठई, चिड़े हंधु ई खाए असांजे स्टाफ जो वेठो आहे हिते। महिरबानी।